दोस्तों ड्रामा सीरियल पंहिंजा वेरियन जी अॼु नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको आहे अपडेट कोन ॾिनी पंहिंजा वेरियन ड्रामे ते, छो त मुल्क में धरना लॻा पिया आहिनि। वरी ओॾे बि कुझु वीडियो शूट कया हुयासीं ऐं धरननि में बि शामिलु थिया हुयासीं बबरलो मोड़ ते। इन जे करे मसरूफ़ियत जे करे ड्रामे जी अपडेट न ॾेई सघियासीं। अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे पंहिंजा वेरियन ड्रामे जी, आख़िर पंहिंजा वेरी किथे पुॻो। हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदासीं। चैनल खे हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जेको आहे धरणा जेका आया आहिनि इन्हनि जे करे धरणा थिया आहिनि, रोड बंदि आहिनि, रस्ता बंदि आहिनि। अदाकार बि काफ़ी जेको आहे धरणनि में शामिलु आहिनि ऐं माशाअल्लाह इहो सुठो कमु करनि पिया। इन जे करे ड्रामो थोरो पोइना कयो वियो आहे। पंहिंजा वेरी रस्ता रोड बि बंदि आहिनि, अदाकार बि मसरूफ़ आहिनि ऐं शूटिंग हिन टाइम नामुमकिन आहे। हिन टाइम शूटिंग नथी थी सघे। इन जे करे पंहिंजा वेरी ड्रामो पोइना कयो वियो आहे। थी सघे थो वेरनि जी बस्ती ड्रामे जी शूटिंग अधु में रहिजी वञे, मथां अॻिते हली वेरनि जी बस्ती ड्रामो बि मथां बंदि करिणो पइजी वञे शूटिंग जे करे। इहे चकर थींदा ऐं असां सोचियोसीं तव्हांखे टाइम सां अपडेट ॾियूं पंहिंजा वेरी ड्रामे जी। तमामु जल्द हिन खे शूट कंदा। फ़िलहालु मसइला मसाइल हल थियनि सिंध जा ऐं मैदान साफ़ थिए पोइ हिन ड्रामे खे शूट कयो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद कोसवाला यूट्यूब चैनल खे।